अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़। रुकईं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया उमरकोट मां ब्यूरो चीफ मोहम्मद सुमार कादरी बजीर जी। दी एमन स्कूल उमरकोट जी तरफ़ां सालगिरह जे मौक़े ते पेरेंट्स डे वालिदैन जो ॾींहुं बिटाई शादी हाल में मल्हायो वियो। उन मौक़े ते ॿारनि जे हौसला अफ़ज़ाई लाइ टैबलोस पिणु कराया विया। उन मौक़े ते आयल महिमाननि ऐं वालिदैन तालीम तरबियत जे मौज़ू ते पिणु तक़रीरूं कयूं ऐं दी एमन स्कूल जे इंतज़ामिया जी हेॾी वॾी प्रोग्राम कराइण ते मुबारकूं ॾिनियूं। आख़िर में आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे दी एमन स्कूल जे ओनर ख़ुदाबख़्श महर चयो, असां चाहियूं था त स्कूल इंतज़ामिया ऐं ॿारनि जे वालिदैन में हर वक़्तु राबितो हुजणु ज़रूरी आहे। उन करे असां हिन प्रोग्राम खे अरेंज कयो। प्रोग्राम में शहर उमरकोट जी सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।